अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय न्यू वीडियो। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? उम्मीद थो कयां तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं तव्हांजी दुआउनि सां आउं बि ठीकु आहियां। त अॼु हिन वीडियो में आउं तव्हांखे ॿुधाईंदुमि त पंहिंजे चैनल जो लोगो कीअं थो रखी सघिजे ऐं पंहिंजे चैनल जो जेको बैनर आहे उहो कीअं थो रखी सघिजे। त जीअं फ्रेंड्स ही तव्हां मुंहिंजो ॿिए चैनल जो लोगो ऐं जेको आहे बैनर ॾिसी सघो था, अहिड़े तरीक़े सां तव्हां बि ठाहे करे पिक्सल लैब जे ज़रिए पंहिंजे चैनल ते रखी सघो था। मोबाइल जी स्क्रीन ते हलूं था ऐं पोइ आउं तव्हांखे सेखारियां थो त पंहिंजे चैनल जो लोगो ऐं बैनर कीअं थो पंहिंजे चैनल ते रखी सघिजे उनखे प्रोफेशनल ठाहिण जे लाइ। त फ्रेंड्स हलूं था मोबाइल जी स्क्रीन ते। त फ्रेंड्स असीं अची विया आहियूं मोबाइल जी स्क्रीन ते। सब खां पहिरीं असांखे वञिणो आहे क्रोम ब्राउज़र ते। क्रोम ब्राउज़र तां बि असां करे सघूं था ऐं असां यूट्यूब तां बि करे सघूं था। जो जेको बैनर आहे उहो चेंज करे सघूं था ऐं जेको आहे लोगो उहो बि असां रखी सघूं था। हीउ मुंहिंजो ॿियो चैनल आहे जेसी ब्लॉगर जे नाले सां, जेको आउं ओपन कंदुसि। ओपन करण खां पोइ जीअं तव्हां बैनर ॾिसी सघो था ऐं हे लोगो बि ॾिसी सघो था। इन खे रखण जे लाइ असां सभ खां पहिरीं पंहिंजे हिन पेंसिल जो आइकन तव्हांखे ॾिसण में अचे थो। इन पेंसिल जे आइकन ते तव्हां क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ तव्हां जेकॾहिं लोगो रखण था चाहियो त लोगो ते क्लिक कजो। लोगो ते क्लिक करण खां पोइ तव्हां हितां का बि तस्वीर खणी सघो था। मिसाल जे तौर ते आउं पिक्सल लैब जी तस्वीर खणां थो ऐं हिनखे सेव एज प्रोफाइल पिक्चर कंदुमि त इहा अची वेंदी। जेको आहे लोगो चेंज थी वियो। ऐं इन खां पोइ जेको बैकग्राउंड आहे उहो बि असां हितां कैमरा ते क्लिक कंदासीं ऐं चूज़ फ्रॉम योर फोटोज़ तव्हां क्लिक कंदासीं त इहो ऑप्शन ईंदो ऐं पोइ गैलरी खुली ईंदी। गैलरी खुलण खां पोइ हितां तव्हां को बि हिकिड़ो बैनर चूज़ करे रखी सघो था। उमेद थो कयां तव्हांखे फ्रेंड्स सम्झ में अची वई हूंदी त तव्हां पंहिंजी वीडियो जो लोगो ऐं बैनर कीअं था चेंज करे सघो। फ्रेंड्स अॼु जी हुई इहा वीडियो। जेकॾहिं तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो, कमेंट कजो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो। थैंक यू। अल्लाह हाफ़िज़। पर मिलंदासीं कि ॿी वीडियो सां गॾु। तरह ताईं अल्लाह हाफ़िज़। सदाईं गॾु।